नाज़ी शाहपुर चाकर में ग्रामोफोन ते रिकॉर्ड थियल पुराना ऐं नायाब गीत हलाइण वारे 13 सालियानी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें बलूचिस्तान, पंजाब समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां क्लासिकल मौसीक़ी सां चाहु रखंदड़ वॾे अंग में शिरकत कई। तफ़सीलनि लाइ पेश आहे आशिक़ हुसैन झोलण जी रिपोर्ट। जीअं त प्रोग्राम रेडियो सैलून जी सालगिरह के हवाले से ज़िले सांगड़ के शहर शाहपुर चाकर में अरेंज थे तो ऐं सम्झां तो पाकिस्तान जो ही अपनी पंहिंजी नोयत जो हिकिड़ो मुनफ़रद प्रोग्राम है। इन नोयत प्रोग्राम शायद ही बल्कि नथो सम्झां ॿिए किथे थींदो हुजे, जंहिंमें पुरानी मौसीक़ी से चाह रखंदड़ शौक़ीन आवाज़ ख़ज़ाने में ग्रामोफोन ते हलंदड़ या चेंजर ते हलंदड़ रिकॉर्ड खणी ते पहुचनि था ऐं रिकॉर्ड वॼाइनि था। वधि में वधि उन रिकॉर्ड के पुराणो करे या नायाब करे पेश करण की कोशिश कनि था ऐं दोस्त हिक ॿिए खे दाद ॾियनि था। ऐं सम्झां थो त असांजी पुराणी मौसीक़ी में उहो चाह, उहो रस, उहा मिठास आहे जेका अञा ताईं असांखे मजबूर करे थी त असां दिलि सां उहो ॿुधूं। जीअं त नई मौसीक़ी आहे उनजी का बि उमिरि कोन थी थिए, पर पुराणी मौसीक़ी जेका अॼु बि उन में खणी जो मिक्सिंग कोन्हे, हुन में खणी जो कंप्यूटर मिक्सिंग न आहे या साज़नि जी बोहतात न आहे, पर मख़सूस साज़नि ते ऐं थोरनि साज़नि ते सुरीला आवाज़ अॼु बि सदा अमर आवाज़ आहिनि। हीउ प्रोग्राम जेको आहे उहो हर साल हिते थींदो आहे शाहपुर चाकर सिंध में, ऐं गर्मियुनि में त उहो बलूचिस्तान जे शहरनि में बि थींदो आहे, कोयटा, सिबी या लौरालाई, उते बि इहो प्रोग्राम थींदो आहे। हर साल त पूरे पाकिस्तान खां हिते शौक़ीन जमा थींदा आहिनि, पंहिंजी पंहिंजी जेका रिकॉर्डनि जी कलेक्शन आहे उहा खणी ईंदा आहिनि, दोस्तनि खे ॿुधाईंदा आहिनि। हर कोई इहा कोशिशि कंदो आहे त हर महफ़िल में हिकिड़ो नओं को आइटम पेश करियां जेको पहिरीं नशर न थियो हुजे, प्ले न थियो हुजे। हर कंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त को सुठे में सुठो गीत ऐं नओं गीत जेको महफ़िल में आऊं त हिन माण्हू खे आफ़रीन आहे। असां हिनखे ख़राज तहसीन था पेश करियूं जो हिन प्रोग्राम खे हीअ अञा ताईं जारी रखियो अचे। आऊं नौशरफ रोज़ खां आयो आहियां। जीअं त हीअ तव्हांखे ख़बर आहे त पुराणे मौसीक़े जो हिते हर साल प्रोग्राम थींदो आहे शाहपुर चाकर में। उन जे हिसाब सां हिते तक़रीबन जेके बि इलाइक़ा आहिनि पंहिंजा अंदरूनी सिंध जा या बलूचिस्तान, पंजाब वग़ैरह जेका बि साथी असांजा आहिनि उहे हिते अचनि था हिन प्रोग्राम जे लाइ ऐं हिते सॼी राति वेही पंहिंजे इश्क में पंहिंजो मज़ो वठंदा आहिनि शौक़ मंझि। जीअं ॾिसंदा आहियो त अक्सर नशा ई पंहिंजे हिसाब सां पंहिंजे नशे में मगन हूंदा आहिनि। असांजो बि ईअं ई नशो आहे हिकिड़े क़िस्म सां। माण्हू पियो आहे सुम्हंदा आहिनि, असांजूं निंडूं आराम हुजनि, हिन इश्क मंझि पिया निंड माण्हुनि जो फिटिलियूं हूंदियूं आहिनि, उन जे हिसाब सां पिया हलंदा आहियूं असां हिते शौक़ मंझि। ये जो अपना हो रहा है प्रोग्राम जी, इसमें बहुत लुत्फ़ आता है और बहुत पुराने गाने सुनने में मज़ा आता है। और मैं ख़ुद भी रिकॉर्ड कलेक्टर हूँ और पुराने गानों में जो मतलब एक सुकून मिठास पाई जाती है वो आम गानों में मैं नहीं समझता कि आजकल के गानों में है। और यही वजह कि एक गीत 70 साल से अपनी जगह पे कायम है। अभी भी मैंने पिछले दिनों इंटरव्यू लिए लोगों के और दुकानदारों के, भाई आपके पास जो म्यूज़िक जो सुना जाता है वो कौन सा म्यूज़िक है? तो कहने लगे जी वही सुना जाता है, रतन के गाने सुने जाते हैं, दिलदार, मल्हार, इस टाइप के गाने सुने जाते हैं और अभी तक कायम है अपनी जगह पे। क्या वजह है कि क्यों कायम है? इस वजह से कि वो उस पर मेहनत की हुई है। 7 दिन एक महीना उस पर रिहर्सल की जाती थी और वो गाने अपने एक वजूदी शक्ल में बाहर आते थे। तो इस वजह से ये पुराने गाने जो है ना, अब यहाँ पे एक और वो है कि ऐसे गाने हम सुनते हैं यहाँ पे जो पहले कभी नहीं सुने हुए थे। जो नहीं सुने हुए हैं तो हमें कैसे पता चलेगा यार ये गाना जो हम सुन रहे हैं ये कैसा है, अच्छा है, बुरा है। लेकिन जब हम सुनते हैं तो हैरानगी होती है, यार ये भी गाने थे जो हमने नहीं सुने।